हक़ मौजूद साथियों अज सिंधराज टीवी में तहां लाए मुर्शिद लतीफ़ जे सुरखाहुड़ीअ मां उन बैत जी समूरी अक्कासी साम्हूं हूंदी जंहिंमें मुर्शिद फरमायो त डोरे डोरे ॾेह माउ खाहोड़ी आया। डोरे डोरे ॾेह माउ खाहोड़ी आया। मयन पेरें खेह कोहजाणा कंहिं पार जी बिल्कुलु उहे खाहोड़ी जेके उन जूअ मां थी था अचनि जिते पखीअ बि पेर नथो हणी सघे। उन जे बारे में मुर्शिद लतीफ़ पंहिंजे हिकिड़े किरदार खां चवराए थो जेको पंहिंजी माउ सां कलामी आहे त ऐं माउ खाहोड़ी ख़बर न आहे कहिड़े पराए ॾेह खां डोरे आया आहिनि ऐं उन्हनि जे ॾाघनि उठनि जे पेरनि में जेका मिटी आहे तंहिंजो को बि पतो न आहे त उहा कहिड़े देश जी आहे। मतिलबु त हिकिड़े ॾूर ॾिसाव में पंधु करण जी तशबीह। अॻिते घणो अॻिते काहे हलण जो सॾु। खाहोड़ की रीत इहो ई कुझु सेखारे थी त जंहिंमें माण्हूअ खे लगातार पंधु करिणो आहे। उन पंध जी किरोली फ़क़ति उहे ई भञी सघनि था जिन खे खाहोड़ की रीत जो पतो हुजे या उन जी मालूमात या उन जे ॾस ऐं ॾिसावनि में वञण जी हसरत हुजे या ईमान हुजे ऐं उन्हनि पंध ते हू काहे सघनि। उनखां पोइ ई ख़बर पवंदी आहे त खाहोड़ी केरु आहिनि, उन्हनि जा रस्ता राहूं किथां अचनि था, केॾांहुं वञनि था। ऐं हिन सॼी वीडियो में तव्हां जेके ॾाघा ॾिसी रहिया आहियो उन्हनि जे पेरनि में जेका वारी मिटी तव्हांखे नज़र अचे थी इहा ई सूरत आहे जेका मुसलसल पंध जी निशानदेही करे थी। तंहिं करे सिंध जे अॼु जे नौजवान नसुल खे उन पंहिंजे खाहोड़ की रीत खे सम्झण जी तमामु घणी ज़रूरत आहे। उहे खाहोड़ी जेके थकनि नथा, जेके थकजनि नथा ऐं मुसलसल पंध में आहिनि। जीअं मुर्शिद फरमायो खरकुणा लाहे सुख न सुता कॾहिं, खरकुणा लाहे सुख न सुता कॾहिं ओसियड़ो आहे खाहोड़ियुनि खे पंध जो। सो सिंध खे अॼु जी सिंध खे खाहोड़ी घुरिजनि, उहे मुसलसल जदोजहद कंदड़ किरदार घुरिजनि। अचो त उन खाहोड़ की रीत खे निभायूं ऐं सिंध में सुजाॻी जो हिकु अहिड़ो सफ़र अॻिते वधायूं जंहिंसां ईंदड़ नसुलनि जी बका थी सघे। उमेद तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हूंदी। जे पसंदि आई हुजे ज़रूरु शेयर कंदा। हक़ मौजूद सदा मौजूद।